नाज़िन, शिकारपुर में वकील ते तशद्दुद ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट बार जे वकील एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। बार काउंसिल जे सदर अज़हर अब्बासी, नसीर अहमद लोधी, गुल मोहम्मद उनर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं वकील लाल बख्श खोसो अदालत खां वापसि पंहिंजे घर तरफ़ वञी रहियो हो त हुमायूं थाणे जे हदफेज़ वाह वटि हथियारबंदनि खे ज़ख़्मी करे विधो ऐं सीनियर वकील लाल बख्श खे ॻणती जोगी हालत में निजी इस्पताल में दाख़िल कयो। बार काउंसिल जे वकीलनि IG सिंध ऐं SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾियारी वञे। ॿी तरफ़ हमले में ज़ख़्मी थियल वकील लाल बख्श खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त आदम ख़ान खोसो, दोस्त अली, ग़ुलाम क़ादिर ऐं इरफान खोसो कुझु महीना अॻु मुंहिंजे भाउ अता मोहम्मद खोसो खे 75 सालनि जे ॿुढड़ी औरत सां कारे जो कूड़ो इल्ज़ाम मढ़ियो हो ऐं हिन भेरे उन मूं मथां हथियारनि जे ज़ोर ते तशद्दुद कयो आहे। हुन चयो त असां अहिड़ो इतला हद जे हुमायूं थाणे ऐं सुल्तानकोट DSP खे बि ॾिनो, पर कंहिं पुलिस को तदारुक नाहे कयो ऐं न ई हिन वक़्त ताईं केस दाख़िल कयो आहे।